इमरजेंसी वार्ड वारा कि सब वायड़ा थिया तो कलाक मरीज फटके पियो। कलाक में तो कुछ भी न थियो। कलाक अब नर्स आयो भाई ने दिया ताज़ा तरीन अपडेट दीनालू नाजरीन। नौशेर अफरोज रिपोर्ट मोहम्मद इकबाल राजपर। हामला औरत तड़पंदे तड़पंदे पेट में मौजूद बार समेत जान दिनी पर डॉक्टर ऐं बियो अमलो एहतजाज में पूरो। डिलीवरी लाइ आयल न्यू जतोई वासण सिविल अस्पताल नौशेर अफरोज जी एमरजेंसी वार्ड में 1 कलाक ताईं तड़पी पेट में बार समेत फोत। डॉक्टर एहतजाज ऐं प्राइवेट क्लिनिक ते ड्यूटी में पूरा 1 कलाक ताईं को भी डॉक्टर ॾिसण कोन आयो। नर्सन चयो त हिननि हथ कढो खणी वञोसि एमरजेंसी वार्ड में खणी आयासीं। जेके एमरजेंसी वार्ड वारा कि सब वायड़ा थिया तो कलाक मरीज फटके पियो। कलाक न तो कुछ भी न थियो। कलाक अब नर्स आयो भाई ने दिया न्यू जतोई वासण मौसमात गुलशाद बेगम ज़ाल आक़त अली खोसो सिविल अस्पताल में डॉक्टरन पारा न ॾिसण जे करे अस्पताल में 1 कलाक तड़पंदे जान ॾिनी। फोत थियल औरत जे मुड़स आक़ब ॿुधायो त मुंहिंजी ज़ाल खे 8 महीनो पेट हुयो। सूर पवण जे करे असां प्राइवेट अस्पताल खणी वियासीं पर उन्हनि चयो एमरजेंसी वार्ड नौशेर अफरोज में खणी वञण जो चयो। जॾहिं त सिविल अस्पताल नौशेर अफरोज पहुतासीं त अस्पताल में मौजूद कुछ अमलो परेशान थी वियो। हिक ॿिए ॾे निहारण लॻा पर कंहिं बि डॉक्टर चेक कोन कयो। ॿुधायो वियो डॉक्टर एहतजाज में आहिनि। 1 कलाक खां पोइ नर्सूं आयूं जन ॿुधायो त तव्हांजी औरत फोत थी वई आहे। मुड़स चयो त मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। असां जूं डॉक्टरनि जी लापरवाही सबबि 2 जानियूं ज़ाया थी वयूं आहिनि।